नाज़रवा के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिप्रोलग ॻोठ याकूब दर्स में कुछ ॾींहं अॻु छॾियो किरण सबबि ज़ख़्मी थियल पौरत फौत। कुछ ॾींहं अॻु ज़ख़्मी थियल हादी बख्श दर्स हैदराबाद जी अस्पताल में फौत थी वियो। हैदराबाद में कारी मोरी हाला नाके वटि बावर्ची तौर कम कंदड़ खिप्रो वेझो ॻोठ मोहम्मद याकूब दर्स जो रहवासी 3 ॿारनि जो पीउ हादी बख्श वल्द रमज़ान दर्स ते जॻह जो छॾियो किरियो हो, जंहिं सबबि हू ज़ख़्मी थी पियो हो। ज़ख़्मी हैदराबाद जी अस्पताल में दाख़िल हो, जेको अॼु ज़ख़्मनि जा सूरन सां दे फौत थी वियो आहे। फौती जो मड़ अबाणे ॻोठ आंदो पियो वञे। नौजवान जे फौत थियण जी ख़बर ते संदसि घर में कोहराम मची वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।